नासिर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। हिंदुस्तान जंहिं ज़बान में ॻाल्हाईंदो उन में जवाब ॾींदासीं। हक़ जे मौरक़े में भारत खे शिकस्त ॾिनी। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जे ख़ुसूसी इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त भारत वटि कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियण खां सवाइ को रस्तो न आहे। कश्मीरियुनि जी क़ुर्बानियूं रायगाह न वेंदियूं। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कश्मीर के पाकिस्तान जी शरग करार ॾिनो। पाकिस्तान कश्मीर ऐं फ़लस्तीन काज़ पंहिंजे असूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। हिंदुस्तान जे ज़बान में ॻाल्हाईंदो उन में जवाब ॾींदासीं। हक़ जे मौरक़े में भारत खे शिकस्त ॾिनी। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जे ख़ुसूसी इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त भारत वटि कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियण खां सवाइ को रस्तो न आहे। कश्मीरियुनि जी क़ुर्बानियूं रायगाह न वेंदियूं। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कश्मीर खे पाकिस्तान जी शरग करार ॾिनो। पाकिस्तान कश्मीर ऐं फ़लस्तीन काज़ पंहिंजे असूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे।